रहीम। जीअं त जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां अॼु एहतजाज रखियो आहे सिंधु दरिया जे मथां जेको अरसा एक्ट तहत धाड़ो हयो थो वञे उन ख़िलाफ़ असां एहतजाज कयूं था पिया त सिंध जे पाणी खे न खपायो वञे। सिंध अॻे ई ॾुतरल सूबो आहे, तंहिंजे करे सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं सिंध जे पाणीअ जे मथां जेको धाड़ो लॻे थो पियो उन ख़िलाफ़ असां एहतजाज कयूं था पिया। जेसि ताईं जान में जान हूंदो सिंधु दरिया जे मथां क़ुर्बान कंदासीं ऐं सिंधु दरिया ही असांजे हिन सिंध जो पाकिस्तान जो शहर आहे जितां हर इलाइक़ो आबाद थी रहियो आहे। अॼु उन ई सिंधुअ जे पाणीअ खे ज़रदारी माफ़िया खपाए थो पियो जेको बिल मंज़ूर कया था वञनि। असां उन अरसा एक्ट बिल जे ख़िलाफ़ आहियूं। इन बिल खे वापसि कयो वञे, असांजे सिंधु दरिया जे मथां धाड़ो न लॻायो वञे। न अल असांजो मालिया गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो, बदज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो मासूम वणनि जो छा थींदो। मोहतरम दोस्तो, ही जेको अरसा एक्ट बिल में तरमीम कई वई आहे इहा सिंधु दरिया जे पाणीअ ते धाड़ो हणी रहिया आहिनि जेको सिंध जे आबादगारनि जे लाइ ज़राअत खाते वारनि जे लाइ नुक़सानकार आहे, सिंध जे लाइ मौत जे बराबरि आहे। जेको 8 जुलाई 2024 ते ऐवान सदर मां थियल फ़ैसिलो इहो असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था कयूं त इन बिल खे वापसि वरितो वञे, छो त सिंध खे इहे ज़रदारी माफ़िया ज़रदारी पार्टी सिंध दुश्मन पार्टी इहा सिंध खे सुकाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, सिंध खे ॿीहर बंजर बणाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करियूं था त इहो सिंधु दरिया वारो वॾा केनाल कढण वारो मुतालबो इहो वापसि वरितो वञे, इहो बिल वापसि कयो वञे, न त ॿी सूरत में ही जमीयत वारा जो था जवान ही सिंधु दरिया जे मथां अची करे बि सिंधु दरिया जी मालिकी पाड़ी। असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त जेको पंहिंजो तहत जेके बिल आहे इहे असांखे न खपनि। पहिरें असां त वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयूं था त जेको ऐवान सदर में इहो बिल मंज़ूर थियो आहे इन बिल खे असां पंहिंजे जूते जे नोक ते रखूं था पिया, छो त असांजी सिंध ईअं सम्झो माना ॿाहिरियां माण्हू बि अची करे असांजे सिंध में आबाद थिया आहिनि। तंहिंजे करे असां पंहिंजे अलामा राशिद ख़ालिद सुमरो साहिब जे हुकुम ते अॼु सिंजावल में एहतजाज कयो आहे सदर ज़रदारी जे ख़िलाफ़, बल्कि असां पूरी पीपुल्स पार्टी हुकूमत जे ख़िलाफ़ असां एहतजाज कयो आहे। ईअं सम्त असां पंहिंजी जान बि क़ुर्बान करे सघूं था पिया, पंहिंजा बच्चा ॿार बि क़ुर्बान करे सघूं था, लेकिन अहिड़े क़िस्म जी सौदाबाज़ी कॾहिं बि क़बूल न कंदासीं। अलाह सां इहा दुआ आहे की अलाह सां सभिनी यकजा जेकी बि जेके पार्टियूं आहिनि रुॻी जमीयत उलमा इस्लाम न बल्कि जेके बि पार्टियूं आहिनि सभु यकजा अची करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीह करे पंहिंजे सिंध जो दिफ़ा कयो त असांजी जेकॾहिं सिंधु दरिया मञा जेकॾहिं यानी पाणी खपायो थो वञे या ॿिया जेका पंहिंजो डैम ठाहिया था वञनि त ईअं सम्झ असांजे सिंध जा पूरा जेके ज़रई आहिनि उहे सभु जो गैराबाद थी वेंदा। तंहिंजे करे असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था पिया अहिड़े बिल खे वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में जीअं अल्लामा राशिद सुमरो साहिब हुकुम कयो असां पंहिंजी जान ॾियण लाइ क़ुर्बान आहियूं। थोरो तेज़ ॻाल्हायो। वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब छड़ी, वतन थियो वरी कूड़नि कायरनि जो। दोस्तो अज़ीज़ो, मां जेको आहे त हिन रैली सां गॾु जेका एजेंडा रखी आहे असां जेको आहे त सिंध जे मथां जेको सिंधु दरिया जे पाणी जे मथां धाड़ो हणण जी कोशिशि करे रहिया आहिनि, अरसा एक्ट जे नाले सां जेको आहे बिल पास करे रहिया आहिनि। सो असां हुकुमराननि खे ॿुधाइण था चाहियूं त इहो जेको आहे बिल पंहिंजो वापसि वठनि, न त ॿी सूरत में हीअ जेकी सिंधी असांजा मारूड़ आहिनि सर सां कफ़न ॿधी भाऊ राशिद जे हुकुम ते जेको आहे त ॿीहर असां हिन हुकुमरान जे ऐवाननि ते बि घेराव कंदासीं, छो जो हीअ जेको आहे सिंध ते धाड़ो न बल्कि सिंधी अवाम जे मथां धाड़ो आहे, असांजे सिंध जे माण्हुनि जे मथां धाड़ो आहे। असांखे रहंदो कंदो जेको आहे त मज़लूम हिन सिंध जे मारूड़नि खे हमेशह पोइते हटाइण जे लाइ कोशिशि कंदा आहिनि हुकुमरान। सो असां अपील था करियूं इन्हनि दोस्तनि खे जेकी ॿाहिरि जे एजेंसी जे चवण ते जेको आहे हुकुमरान बणिजी असांजे मथां हुकूमत करे रहिया आहिनि, हालांकि इहे हिकिड़े कूड़ा हुकुमरान आहिनि, इहे सिंध जा वफ़ादार हुकुमरान न आहिनि, इहे सिंध जा दुश्मन हुकुमरान आहिनि। असां हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त इहे पंहिंजो बिल वापसि वठनि, न त ॿी सूरत में भाऊ राशिद जे हुकूमत सां सर सां कफ़न ॿधी मैदान ते निकिरनि।